असां गॾु प्रोफेसर मुबीन रसान ऐं असां उन तहरीक जे पहिरें फेज़ ते जेको बच्चू बादशाह पीरू वज़ीर वारो जेको दौरु हुयो सागर सरकार जो दौरु हुयो जेको उन ते असां हिकिड़ी ब्रीफ ॻाल्हि ॿोल कई ऐं उन खां बाद में असां सेकेंड फेज़ जी तरफ़ ईंदासीं। उन मोमेंट जो सेकेंड फेज़ आहे, पर उन खां पहिरीं असां साईं जन खे अर्ज़ु कंदासीं त सूर्य बादशाह जे हवाले सां जेको आहे ब्रीफ इंट्रोडक्शन ॾेई करे। जी दोस्तों, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु हाणे जीअं त पाण ओरेसी जी ॻाल्हि कयूं पिया ऐं पीरानी पागार जी ॻाल्हि पिया कयूं त पीर सिबतुल्लाह शाह सानी अल मारूफ सूरी बादशाह 1909 में पीरकोट में पैदा थिया। संदन वालिद साहब जो नालो सैयद शाह मर्दान शाह अल मारूफ कोटधनी रहमतुल्लाह अलैह। सो दरगाह सॼी पीरकोट ते पाण पैदा थिया ऐं संदन बुनियादी तइलीम पीरकोट जी आहे। इन खां पोइ सैयद शाह मर्दान शाह कोटधनी बादशाह जो जेको विसाल आहे सो 1921 में आहे ऐं 1921 में पीर सिंह कोटवार जे विसाल खां पोइ हज़रत सिबतुल्लाह शाह अल मारूफ सूरी बादशाह जिन पीर पागर जी गद्दे ते वेठा ऐं उनखे पंहिंजो इन अमल खे शेख पाण खे ॿुधायो। हाणे सूर्य बादशाह जे हवाले सां जेका सूर्य बादशाह जी मूवमेंट हुई जंहिं हुननि खे रीऑर्गनाइज़ कयो, छो जो बच्चू बादशाह जे वञण खां बाद में हिकिड़ो फेज़ हुयो जॾहिं हिकिड़े क़िस्म जो पीस या हुननि ते ज़ुल्म त हले पियो, पर अहिड़ी मिलिटेंट जेका वार हुई उहा कोन हुई। त सूर्य बादशाह कहिड़े रीति हुननि खे ऑर्गनाइज़ कयो ऐं हुननि खे ऑर्गनाइज़ करण जा सबब कहिड़ा हुया? इन विच में जेका पहिरीं तारीख़ हुई उन में ॾोढ़नि जो जेको ज़मानो हो हुननि जी शहादतूं हुयूं अल मंसूरनि शहीदनि जूं, त थोरे वक़्त लाइ पंहिंजो कोटधनी बादशाह जिन उन दौर में जेके कंसंट्रेशन कैंप्स हुयूं या ॿियूं ॻाल्हियूं हुयूं, त उन वक़्त में पाण जेको आहिनि सो ख़ासि तौर ते दीनी इदारा खोलिया ऐं दरगाह पीरकोट खे जेको कोर्ट आहे सो पाण ॾियारियो। इन नमूने सां माना थोरी ईअं सम्झी त माठार वारो माहौल हो। पर पीर साईं सूरी बादशाह जेको दौरु आहे उन में पीर साहिबु 12 साल जी उमिरि में पाण गादी नशीब थिया ऐं 12 हुई ऐं पोइ अॻिते पाण वधिया। त अंग्रेज़ सरकार बि पीर साहिब ते माना ईअं सम्झो त जीअं पुराणी पोइ जेका हिस्ट्री आहे उनजे साम्हूं रखी करे उनखे नज़र में रखियो। त पीर साहिब खे सभ खां पहिरीं पीर साहिब जे मथां हुन माइनरशिप लॻाई त तव्हां जीअं त 18 साल खां घटि उमिरि जा आहियो, इन जे करे जेका तव्हांजी तइलीम हूंदी, तव्हांजी तरबियत हूंदी, जेका ॻाल्हि हूंदी, उन लाइ अंग्रेज़ सरकार हाणे जेको आहे सो पीर साहिब खे उते पीरकोट में पाबंद बणायो त अंग्रेज़ जा माण्हू जेके आहिनि से उन्हनि जी निगरानी में तव्हांजूं इहे शयूं थींदियूं। हालांकि पीर साहिब इनकार कयो त असांखे इन शइ जी का बि ज़रूरत कोन्हे, असांखे पंहिंजो दीन, पंहिंजी मज़हब, पंहिंजी इस्लाम, पंहिंजी जेका आहे हक़ जी ॻाल्हि, सच जी ॻाल्हि, इन लाइ असां सभु पंहिंजी शयुनि खे पाण सम्झूं था। पर बहरहाल पोइ बि इन्हनि शयुनि जे विच मां पीर साहिब खे गुज़रणो पियो। ऐं इहो जेको दौरु आहे उन में 1921 खां वठी 1930 ताईं इन में पीर साहिबु जवानी खे पुॼे थो, वॾो बि थिए थो ऐं वक़्ती तौर ते जेका आहे अंग्रेज़ जी माइनरशिप आहे उन में पाण रहनि था। पर इन विच में हिकिड़ो आहे अंग्रेज़ सरकार जो अमलदार जंहिंजो आहे अमलदार शाह नालो हुनजो आहे, उनखे पीरकोट में पीर साहिब जे लाइ जीअं उस्ताद करे मुक़ररु कजे या कीअं, पीर साहिब त हुनखे क़बूल कोन कयो, पर हुननि माना उन माण्हू खे उते राह जो ज़रूरु हो त पीर साहिब ॾे माना ईअं सम्झ अखि रखे। असल में हू पंहिंजी जासूसी करे रहिया हुआ, पर बहरहाल उन माण्हू खे उते रखियो वियो ऐं पोइ उते रहियो। पर बहरहाल जंहिं वक़्तु पीर साहिबु 18 सालनि जो थियो उन वक़्तु जेको सो अंग्रेज़ सरकार ने लिखियईं हाण ऐं पंहिंजो जेको सो पंहिंजी जवानी में ऐं माइनरशिप मां निकिरी विया, पंहिंजा फ़ैसिला अॻे बि पाण कयासीं, हाणे पंहिंजा फ़ैसिला पाण कयासीं। इन नमूने सां पीर साहिबु पंहिंजी शयुनि खे संभालियो। ऐं इहे जॾहिं शयूं साम्हूं हुयूं ऐं पीर साहिबु जेको आहे सो थोरो रुखा जवाब ॾिना पई अंग्रेज़ सरकार खे। इन दौर में इहे जेके रिपोर्ट्स आहिनि इन विच में अंग्रेज़ सरकार ठाहींदो वियो। 1925 खां 28-30 जे विच में जेके बि सिंध में वाक़िया थिया पिए, ख़ासि तौर ते जेके तशदुद भरिया या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं पियूं, उहे काफ़ी रिकॉर्ड वरी जिन में हुर किथे बि उन्हनि में कोई इन्हनि में मुलवस कोन। अंग्रेज़ सरकार उन्हनि खे इन्हनि में हुरनि खे मुलवस ॼाणायो पई त फिलाणी जाति झाड़ो लॻे थो, फिलाणी जाति ख़राबी थिए थी, फिलाणी जाति हीअ थिए थी, उन में हू कीअं न कंहिं तरीक़े सां पीर साहिब जे माण्हुनि खे शामिलु कंदो वियो। पर बहरहाल इहे सभु शयूं पंहिंजी जॻह ते थींदे थींदे नेठि
1930 में पीर साहब खे जेको आहे सो अंग्रेज़ सरकार मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे सो कोर्ट जे हवाले कई ऐं उहे केस जेके बुनियादी हुआ कि हथियारनि जा केस हुआ ऐं जेके पुराणा लाइसेंस हुआ पुराणी शयूं हुयूं पीर साहब रखियल हुया उन्हनि जे हवाले सां ऐं कुझु जेके केस हुआ जेके बिना छोकिरे जे हवाले सां हुयूं सेब मैन्युपुलेट थियल केसिस हुआ अॻिते ई जॾहिं ख़बर थी पवे त इहो सॼो ड्रामो हो या सॼी अंग्रेज़ सरकार जी शरारत हुई उहो जंहिं छोकिरे जे लाइ चवनि था त उहो पीर साहब नौकर हो ऐं पीर साहब जो हुते रहंदड़ हो उन ख़ुदि चवनि था त इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त उन छोकिरे चयो त सुभाणे कंहिं माण्हू सां उन ॻाल्हि खे उन ऑफिसर सां त तव्हां ॾिसंदव त पेती मां तव्हांखे ॿारु छोकिरो मिलंदो ऐं ईअं ई थियो इहो मैन्युपुलेट हो सभु ॻाल्हियूं त माना पीर साहब जो हुन ॻाल्हि कोन्हे उहो छोकिरो पाण पेती में घिरी वेही रहियो या वरी ॿियो जेको माण्हू हो उन वक़्तु जेको अंदरि जीअं मिसाल नौकर चाकर थियनि था उनखे हुनखे तालो वालो ॾेई ऐं अंग्रेज़ सरकार खे लिखियो या अचो उन ॾिठो त उहो छोकिरो उन कंडीशन में हुयो सो बहरहाल इहे केस हुआ उन खां सवाइ ॿियो बि जेको टियों केस हो उन में वरी इहो छोकिरो जेको हो मेमण इब्राहिम कोरी उन जी वालिदा खे बि जेको अंग्रेज़ सरकार चिरच करे इन नमूने सां उनखे क़तलु कराए माराए छॾियो टियों केस इहो बि ठाराए छॾियो अहिड़े नमूने सां टे चारि केसिस हुआ ऐं जिन केसिस में पीर साहब खे 1930 में सखर सेंट्रल जेल में केस हरिया ऐं कायदे आज़म मोहम्मद जलाल दुनिया जो माना मुनाफ़ मुल्क जो मञियल वकील पीर साहब उहो वकील ॿधो हुयो ऐं पोइ ॿिया बि केस हुआ पोइ हिन केस जी पहिरीं बि हली इहा दिलचस्प ॻाल्हि आहे त हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो वालिद साहब खे बि साथ हासिलु आहे उहो हालांकि नंढे हूंदे जॾहिं पीर साहब नंढो हो केटी पागौर में जॾहिं शिकार वग़ैरह थींदा सभु ॻाल्हि थींदा हुआ उन वक़्तु बि उहो फ़क़ीर हुते ख़िदमत में हुआ हिते जेको जेल वारी ॻाल्हि आहे हिते बि हिकु दफ़ो मुंहिंजे वालिद साहब ॿुधो पीर साहब जो हुकुम हो त पटके वारे जेके माण्हू आहिनि माना पटके वारे जेके माना 18 सालनि में जेके थियनि था इहे सभु माण्हू सेंट्रल जेल सखर ते पुॼनि पहुचंदे हिकिड़ो दफ़ो इहो हुकुम थियो जंहिंमें हज़ारे लखे माण्हू हुते अची विया ऐं पोइ हुनजो जेको मुशाहिदो कयो वॾनि माण्हुनि जो मुशाहिदो हूंदो ॿुधाईंदा हुआ हुननि मुशाहिदो ॿुधायो त माण्हू पीरकोट खां ॿिए पासे खां इलाइक़नि खां जंहिं ॾींहुं हुते सेंट्रल जेल सखर ते था उहो माना लोबे बहिराण माना हुनजे दरिया जी कंधीअ ते सेंट्रल जेल आहे त जॾहिं उहे माण्हू उहे हुर सभु पटकनि वारा फ़क़ीर उन पीरकोट वारे पासे खां ऐं सखर जे सेंट्रल जेल जे अचण जे लाइ दरिया जी पुल क्रॉस कनि था त उहे जेके माण्हू जेको मुंहिंजे वालिद साहब लफ़्ज़ चया त बाबा उन वक़्तु ईअं महसूसु थियो नारनि सां ईअं सम्झो त जेको आहे सो अबु पियो डरे ऐं उहा पुल ते ईअं सम्झ पुल जेका आहे असां जीअं सभु माण्हू खे ॾकणी महसूसु थिए पुल जीअं लुॾंदी हुजे असांखे पुल लुॾंदी महसूसु थिए अहिड़ी कंडीशन में पोइ जॾहिं वेझो आया त कायदे आज़म चीमो उन ॾींहुं अखे ॾिठो मुंहिंजे वालिद साहब चयो उन पोइ इशारा कया त हाणे तव्हां माण्हुनि खे जमायत ते परे रखो छो त अंग्रेज़ जज हुआ अंग्रेज़ जा ॿिया हुआ उन्हनि जा रवैया कहिड़े क़िस्म जा कीअं हुआ अहिड़े नमूने सां माण्हुनि खे थोरो परे हटायूं सभु ॻाल्हि कयो जंहिं जो मक़सदु इहे 3 केस हुआ कुझु केस ॿिया हुआ इन केसनि में आख़िर में इहो आहे त कायदे आज़म जना चयो त हिन केसनि में भले ज़मीन उथड़ी पवे त बि पीर साहब खे सज़ा नथी थी सघे पर जीअं त अंग्रेज़ सरकार खे पीर साहब खे सज़ा ॾियणी आहे उनजे करे उहे सज़ा ॾींदा ॿी इहा ॻाल्हि त हू को जेको जेका औरत जो केस हो त उते जॾहिं पीर ॻोठ में जलाल साहब पाण ख़ुदि बि हली वियो हो पोइ हुन ॾिठो वञी हुते त उहो जेको माई जेका वीचारी मारिजी वई क़तलु थी वई उनखे ॿाहिरां किथे ॿिए पासे ॿाहिरि क़तलु करे ईअं जेको सो पोइ हुते मथां हुन कोट खां मथे उछलाइण जी कोशिशि कई वई जंहिंजी मिलनि जेको रतु हो उहो दीवार ते बि लॻियल हो त अंग्रेज़ियूं सभु खुफ़िया हुयूं ॻाल्हियूं कीअं हुनखे जेको सो अहिड़े क़िस्म सां कजे त पोइ कायदे आज़म जना चयो हीउ जेको केस आहे हिन में तव्हां ॾिसो त हीउ रत हीअ सभु शयूं ॿाहिरि खां निशान लॻनि था हीउ सॼु जेको हथरा ठा हुआ बहरहाल अहिड़े नमूने सां पीर साहब खे पोइ आख़िर में सज़ा अची वई 8 साल जी सज़ा ॾेई पीर साहब खे रतना जी जेको कयो चवंदा आहिनि त जेल में बि हिकिड़े क़िस्म जी जेल बि सियासी यूनिवर्सिटी हूंदी आहे त पोइ उन टाइम में दुनिया जा जेके बि बाग़ी हूंदा बरे सगीर जा जेके बि बाग़ी हूंदा उन सभिनी बाग़ियुनि खे या जेके वेड़ाक माण्हू अंग्रेज़नि जी नज़र में बाग़ी ऐं हूअं फ्रीडम फाइटर आम माण्हुनि जी नज़र में त उहे फ्रीडम फाइटर बि जेलनि में रखिबा ख़ासि करे बंगाल जी जेलनि में त तव्हां छा था सम्झो त पीर साईं ते उन्हनि जो केतिरो असरु पियो माना जेल जे दौरान हाणे पीर साहब जेको रत्नागिरी जेल में हुयो हुते त उते में वेझे जेके पीर साहब जे माण्हू हो उते अहमद फ़क़ीर लगारी जेको लाड़ वारो ख़लीफ़ो हो उहो पीर साहब जी ख़िदमत में उते बि पहुतल हुयो हाणे उते पोइ जामे पासे जेका रत्नागिरी वारी आहे उन में रहंदो हो
ऐं उन ई शहर में ई उते जेल हुयो त उहो रोज़ु जेको आहे उते जेका सिपाही आहिनि या ऑफिसर हुआ उन्हनि सां हुननि जा जेके तहलकात हुआ जंहिंसां ॾेती लेती थींदी हुई माण्हू ईंदा वेंदा हुआ। ऐं अहिड़े नमूने सां हीअं असां वारा फ़क़ीर जेके पंध वारा हुआ हितां रत्नागिरी जे जेके पंध विया से बि इहे सभु पंध करे उते पहुतल हुआ। हाणे तव्हांजो जेको सुवालु आहे त उन में पीर साहिबु उते सभ खां पहिरीं त हीउ जेको शहदादपुर में पंहिंजा वसाण बिरादर आहिनि पंहिंजो हाजी मोहम्मद मूसा वसाण इनखे इहो हुकुम इहो ख़त जेको आहे इलाही पीर साहिब जा ख़त जेके आहिनि उहे आयल आहिनि त इहो साईं अलवर भेण पंहिंजे ख़त जी ॻाल्हि कंदो त पीर साहिब जो बाबा मूंखे सिंध जे हिन इलाइक़े जा नक्शा ऐं ॿिया किताबनि जा इलाही काफ़ी किताबनि जा जेके नाला हुआ उहे किताब मूंखे मोकिलियो। हिकु त दीनी किताब आहे इस्लामी किताब आहे उहे बि हुआ। इन खां सवाइ सिंध जा नक्शा सिंध जे हवाले सां जेको जाग्राफी सिंध जी जेका जाग्राफिकल कंडीशन आहे इहे जेको आहे काफ़ी शयूं पीर साहिब उते ॾियारी वयूं ऐं पोइ उते जेके पीर साहिब सां माण्हू मिलिया बि हूंदा। हाणे हिन में ख़ासि तौर ते चंद्र बोस जी माण्हू ॻाल्हि कंदा त पीर साहिब सां उते मिलियो। हाणे इहा असांखे उनजी कंफर्मेशन कोन्हे त उहो पीर साहिब सां उते मिलियो हुजे पर काफ़ी माण्हू मिलिया हुआ। हाणे ॿियो इहो चंद्र बोस जी जेतिरे क़दुरु हक़ीक़त आहे त उन में इहा शायदि ज़रूरु मिले थी त पीर साहिबु 1936 नंबर हिते वापसि आया ऐं पोइ 37 में पाण हज वग़ैरह कयो। इहा ॻाल्हि पाण बाद में बि कंदासीं। 38 39 में चंद्र बोस हिते आयल हुयो कराची में ऐं कराची खां पोइ हीअ जेके सूफ़ीन वारा जेके आहिनि उमरकोट वारा सूफ़ी उन्हनि सां कलंदर बख़्श वारा उन्हनि सां उन जा तालुकात भला हुआ ऐं पीर साहिब जा बि हिन सां तालुकात भला हुआ कलंदर बख़्श वारनि सां। इन जे करे ही काफ़ी माण्हू ख़ासि तौर ते पंहिंजो जेको हीअ आहे असद जमाल पली डॉक्टर इहो जेको राइटर आहे या ॿिया जेके साईं ताज जोए वारा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कनि था त उते उहा मेज़ पई आहे कुर्सी पई आहे ऐं जंहिं ते पीर साहिब जी चंद्र बोस सां मुलाक़ात थी हुई ऐं उहो जेको सूफ़ी कलंदर बख़्श आहे इन जूं मुलाक़ातूं थियूं हुयूं। हाणे इनखे थोरो माण्हू रिसर्च में आणींदो ताकी उते जेको जनरली तौर ते आहे त पीर साहिब ते जेको 8 सालनि लॻियो हुयो ऐं काफ़ी वक़्तु गुज़रियो हुयो ऐं पोइ उते पीर साहिब जी जेका चाल चलन सॼी बहितरीनी सही हुन सां पीर साहिब खे पोइ 6 साल काॾे 2 साल वरी पोइ हिते पंहिंजो जना साहिब वरी अपील कई वरी अपील में सज़ा 2 साल घटिजी पोइ 6 साल त सज़ा कटे पीर साहिब 1936 में तव्हां ज़िक्र कयो ख़तनि जो त घणनि लेखकनि इहो लिखियो आहे त पीर साहिब किताब बि लिखिया घणी तादाद में जेल जे दौरान किताब पढ़िया ख़त बि लिखिया त उहो मवाद जेको आहे उहो हिन वक़्तु मौजूदु हूंदो जेको पीर साहिब पाण लिखियो उहो कंहिं कंपाइल करायो उहे ख़त या उहे किताब या उहे न मिलिया उहे अंग्रेज़नि ज़ब्त कया तव्हांजी छा राय? उन में इहो हिकिड़ो त पंहिंजो जेको हीउ ॿाहिरि जो पंहिंजो ज़बानी ॻाल्हियूं आहिनि इन खां सवाइ अंग्रेज़ सरकार वाक़ई हर शइ जो रिकॉर्ड रखियो आहे। इहा ॻाल्हि असां यूक्रेट अंग्रेज़ खे ॾींदासीं असांजो दुश्मन हो ऐं उहो असां सां विढ़ियो असांजी धरती ते हुन कब्ज़ो पर रिकॉर्ड हुन पल पल जो रखियो आहे हर शइ जो रिकॉर्ड हर डे जो रिकॉर्ड रखियो अथसि। इन जे करे उहो रिकॉर्ड जेको आहे जेकॾहिं वरी पाण रिकॉर्ड वारे पासे अचूं था त ब्रिटिश लाइब्रेरी जेका लंडन में आहे ऐं उन में तमामु घणो रिकॉर्ड पियल आहे। ऐं इन खां सवाइ उहो साॻियो रिकॉर्ड वरी 1970 वारे ॾहाके में जॾहिं लैम्बर्ग हिते H.T. लैम्बर्ग तरह ते जेको टेरेस ते किताबु लिखियो इन दौर में इहो जेको मवाद मैटर आहे भुट्टो साहिब जे वक़्त में वरी हिते नेशनल आर्काइव्स डिपार्टमेंट जेको इस्लामाबाद वारो आहे उन में आयो। ऐं इन खां पोइ रिसेंटली जेको 10-15 साल पहिरीं डॉक्टर मोहम्मद उमर जंड साहिब जेको आहे उहो इस्लामाबाद वञी वरी पन्ना कया। हाणे उहे चवनि था 30,000 खां वधीक सुफ़ा चवनि था न पर असां अखि घणा थोरा ॾिठा पिया आहिनि। हाणे असांजे सागण में हिस्टोरिकल सोसाइटी जी जेका आहे ऑफिस आहे जंहिंमें फ़क़ीर बीर निज़ामाणी आहे उन वटि बि तक़रीबन 15,000 खां वधीक पेजिस पियल आहिनि। उन में इलाही केतिरो रिकॉर्ड आहे। हाणे जेको त हाणे ख़तनि जी ॻाल्हि आहे त उते बि हाणे माण्हू ही इदारा हुजनि जेका तहक़ीक़ करे रिसर्च लाइ इदारा हुजनि जेके सिंध जा इदारा आहिनि अलाए कहिड़े कम सां कीअं लॻा पिया इन पंहिंजी टॉपिक ते कमु करण जी ज़रूरत कोन्हे। चवण जो मक़सदु हींअर जेकॾहिं हिस्टोरिकल या ऑफिस खे तव्हां ॾिसो डॉक्टर मोहम्मद उमर जंड साहिब जी तव्हां जेका आहे घर जेको टंडे जाम वारो तव्हां उते ॾिसो ॿिया काफ़ी माण्हू जेके साईं तव्हां ॾिसो सूमरो साहिबु आहे साईं ख़ादमु सूमरो साहिबु उहो बि ब्रिटिश लाइब्रेरी वियो उते जेको पंहिंजा वठी आयो। साईं ही पंहिंजो लाइक़ ज़रदारी साहिबु हो उहो बि कंहिं वक़्त में लंडन वियो ही काफ़ी माण्हू सुहेल मेमण आहे उहो बि न हिते कमु कयो अथसि त काफ़ी सिंध जे माण्हू वटि हींअर ही मवाद मैटर मौजूदु आहे पर उन्हनि ख़तनि खे छंड छाण करे ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे। हींअर जिन ख़तनि जी तव्हां ॻाल्हि था कयो त सची ॻाल्हि आहे फ़क़ीर बीर निज़ामाणी हिन मैटर में 100 जे तइदाद में ख़त मौजूदु आहिनि पर के ख़त जी तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु आहे त उहो अंग्रेज़ सरकार ज़ब्त करे जेके पीर साहिब जी कोन पहुता
मां उते ई जेके पीर साहब ख़त ॾिना से हिते जे जिन माण्हुनि जे लाइ मोकिलियो, जीअं साहब मोहम्मद हयात जुड़ण जे लाइ मोकिलियो, ख़त उते कोन पहुचो, तीरमान जुड़ण जे लाइ मोकिलियो त उन ते कोन पियो, के पहुता के कोन पहुता, मूसा वसण के ख़त मिलिया के न मिलिया, ईअं पीर ॻोठ ते के ख़त मिलिया के न मिलिया। चवण जो मक़सदु रिकॉर्ड तमामु घणो आहे, इन ते रिसर्च जी जाम ज़रूरत आहे। जेल खां बाद में असां जेकॾहिं ॾिसूं त पीर साहब जी ज़िंदगी में हिकिड़ी वॾी तब्दीली अचे थी। उन खां बाद में वरी सिंध में बि हिकिड़ी जेका आहे उहा सियासी तब्दीली अचे थी। सिंध हिकिड़ी सूबे जी हैसियत में जेको आहे उहो मुंबई खां अलॻि हासिलु करे थो। त उन सियासी माहौल में पीर साहब पंहिंजे पाण खे फिट छो न पिए सम्झो, जंहिं सियासी माहौल में साईं जीएम सैद या शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं ॿिया जेके सियासी हुया अलाबश सुमरो थी वियो, उनजा सबब कहिड़ा? इहो सियासी हवाला घणी असां थोरो हिस्ट्री में थोरो कुझु न कुझु पढ़ियो आहे, पर चवण जो मक़सदु इहो त उन वक़्तु पीर साहब जेको माइंड हो न, उहो माइंड हिकिड़ो सेटल हो। उहो माइंड सेटल कीअं हो? उहो ईअं हो त पीर साहब जीअं जिहाद खे माना चयो इस्लामी माइंड कीअं पीर साहब जो हुजे, उहो माइंड इस्लामी हो, रूहानी हो। त जीअं करबला में इमाम जेको आहे पंहिंजे दीन खे फाइट करे बचाइण जी कोशिशि थो करे, ईअं हिते सिंध में पीर साहब जेको अंग्रेज़ ख़िलाफ़ जेको आहे सो तहक़ीक़ पीर साहब सम्झो थे त माना जिते सदी गुज़रे पई, 100 साल थिया आहिनि, इन 100 साल में अंग्रेज़ जेका आहे ॻाल्हियूं लॉबिंग ऐं पंहिंजी मुस्लिम लीग ताईं 1906 में क़ाइमु थी वई, उन जूं कोशिशूं आहिनि, असां उनखे नेगलेक्ट कोन था कयूं, काज़ी आज़ादी में तमामु घणियूं कोशिशूं आहिनि, पर इहे शयूं इहे कोशिशूं हलंदियूं आहियूं। पर पीर साहब सम्झो थे त जेसीं ताईं अमली जदोजहद न थींदी, जेसीं ताईं अंग्रेज़ सां जंग न थींदी, जेसीं ताईं जेका आहे सो ही जेका पंहिंजी जेका फाइट पाण करे पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी सिंध खे ऐं पंहिंजे इलाइक़े खे आज़ादु कराए सघूं था, सो पीर साहब जो ख़्यालु हुयो। इन जे करे पीर साहब जेको आहे पंहिंजी हुरत तहरीक में घणनि बंगलो था, जेको तव्हांजो नेक्स्ट टॉपिक हूंदो, घणनि बंगले था पंहिंजी तारीख़ी तहरीक जो ऐलान कया। जेकॾहिं पाण ॾिसूं त पीर साईं घणो घणो कांग्रेस सां टच रहियो, ऐं जेकॾहिं पीर साईं खे एज़ अ मुस्लिम सोसाइटी या इस्लाम जे हवाले सां हुनखे मुस्लमान मुल्क ठाहिणो हुजे हा त पोइ थोरी थकी कांग्रेस जी बि सपोर्ट करे हा, पर पीर साहब जा इहे ख़्याल कोन हुया, छो जो जॾहिं थिए थो वाक़ियो थिए थो 1939 वारो मस्जिद मंदिर ॾाह वारो, त उन वक़्तु पोइ हिंदुनि जी जेका आहे मदद करे थो, पंहिंजे फ़क़ीरनि खे मोकिले थो पियो। त इन सिचुएशन खे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं इहो त पीर साहब कांग्रेस तोड़े मुस्लिम लीग, ऐं नथो सम्झां त कांग्रेस खे, पीर साहब कांग्रेस जो सपोर्टर हो, पीर साहब जो कांग्रेस जो एतिरो सपोर्टर कोन हो, उनखां मुस्लिम लीग में उन्हनि सां पीर साहब जो माइंड हो त माना हिते जिहाद ऐं जेके देतगत तव्हां चयो था त पंहिंजो मुस्लमान उन मुस्लमान पंहिंजो जिहाद, इन जे करे हिते जेके हिंदू भले रहनि, त जेके माण्हू सभु हुज़ूर जे ज़माने में जेके मुस्लमान थिया मुस्लमान हुआ, ज़ोरी कंहिंखे मुस्लमान करण जी ज़रूरत कोन्हे। इन लिहाज़ खां जेके हिन पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे खिते में जेके हिंदू मुस्लमान ग़रीब गुरबो जेको रहियो पिए, उन सभिनी लाइ पीर साहब फाइट कई, करणु बि चाहियो, ऐं पीर साहब सियासी जेको हो उन में न पियो वञणु चाहियो। भले पोइ हिते जेके माना ॿिया जेके मुस्लमान खां सवाइ ॿिया माण्हू उनजी बि पीर साईं खे मोरल सपोर्ट हासिलु हुई। पीर साईं चाहियो थे त असां जेको जंगी जिहाद करे ही मुल्क हासिलु करे सघूं था, इहो बहितर आहे त असां अमली तौर ते करे ॾेखारियूं। इन जे करे उन गाज़ी तहरीक शुरू कई। ऐं मां तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़े वॾे दौर खां वठी हुन तहरीक ते रिसर्च कयो पिया था, कमु कयो था, त उन वक़्त जा जेके आई विटनेस 1942 43 या उन खां बाद जा जेके आई विटनेस तव्हांखे मिलिया उन दौर जा, त उहे तव्हांखे छा था ॿुधाइनि त पीर साहब कहिड़ी रीति उन्हनि जी तरबियत कई, छा ॿाहिरां माण्हू कोन पीर साहब घुराया उन्हनि जी तरबियत लाइ केपीअ में, या जे कहिड़े रीति उन्हनि खे जीअं रेडियो ते जेको आहे दुनिया जूं ख़बरूं हाल चाल उनखे ॿुधाईंदो त वर्ल्ड जी हालात जेका आहे, वर्ल्ड जो जेको डायनामिक्स आहे पॉलिटिकल उहो चेंज थिए थो पियो, त उन शइ खे उहो इहो आहे त पीर साहब 38 39 खां पोइ जेको आहे गाज़ी तहरीक जो बिल्कुलु ख़्यालु अमल में आंदो, ऐं 1938 में उहे डेट वग़ैरह बि पाण वटि आहिनि, मुंहिंजे पंहिंजे रिसर्च में शामिल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में उहो अक्टूबर जो महीनो आहे, अक्टूबर 1938। पीर साहब सभ खां पहिरीं जेको रजब वॾी ॻाल्हि आहे, 27 रजब जे मौक़े ते, ऐं ॿिया बि मौक़िया जेके इस्लामी त्योहार जिते माण्हू जेके जमायत पीर ॻोठ में अचनि था, पर रजबी में तमामु घणी हूंदी आहे, जेको लखनि जो तइदाद।
1938 में जेका रजबी थी उन रजबी ते पीर साहब जो अनाउंस पीर ॻोठ मां कयो त इन विच में पीर साहब आज़ादी खां पोइ हज बि करे आया हुआ ऐं जेको 6 महीननि जेको तवील सफ़र हो पंहिंजो सॼो ही राजस्थान वारो ऐं सॼो पाण करे विया इन राजस्थान वारे इन सफ़र में बि पीर साहब जिते रूहानी इहो दौरो चई सघिजे थो उते इन्हनि माण्हुनि खे अंदरूनी तौर ते इन अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ इहो बि पाण पैगाम मैसेज पे ॾिनो त पाण खे अॻिते हली कंहिं जंग जदल में वञिणो आहे ऐं आज़ादी तहरीक हलाइणी आहे इन खां पोइ पीर साहब जी हुआ उते पाण अनाउंस कयो ऐं इन खां पोइ पीर साहब 3 मर्कज़ चूंडिया त बाबा गाज़ी तहरीक शुरू थिए थी ख़लीफ़ा जेके आहिनि सो पंहिंजी जमायत में पंहिंजे माण्हुनि खे जेको सो अनाउंस कनि सभ खां पहिरीं शुरूआत पीर ॻोठ में थी वई जेका स्टार्ट वक़्तु पीर साहब ऐं इन खां पोइ केटी पागारो में इन खां पोइ पीर साहब हुकुम कयो त बाबा गड़ंग जे बंगले ते आउं पाण ईंदुसि ऐं उते वञी करे पाण माण्हुनि खे इहो सिलेक्ट कंदा पोइ वाक़ई इहो थियो इहो साहिबु फ़क़ीर हिंगोरो मोची रावताणी वारो उहो ख़ुदि जेको सो उनजा इंटरव्यूज़ असां वटि आहिनि उनजो पुटु फ़क़ीर मीरसन हिंगोरो अञा ताईं मौजूदु आहे जेको अञा ताईं इहा ॻाल्हि करे थो त उते जेके पीर साहब गाज़ी सिलेक्ट कया उन ख़ुशनसीब गाज़ी में इहो साहिबु फ़क़ीर हुयो हाणे उहे जॾहिं उते सिलेक्ट थी वरी वापसि पंहिंजे ॻोठ में अचनि था ऐं पोइ वरी जीअं त हाणे बाबा तव्हां मखीअ ॾे वञो इराक़ में वञो माण्हुनि खे ॿियनि खे ॿुधायो हिते त भला साईं 100 माण्हू भर्ती थिया ऐं 500 थिया त ही 5000 ॿिया माण्हू त खपनि न अहिड़ो अंग्रेज़ी रिपोर्ट अहिड़ी हुई त जीअं ई उते ई माण्हू रजबी खां फारिग थी वापसि ॿाहिरि ॻोठ में आया त चवंदा साहिबु फ़क़ीर ॿिया कोई चांग फ़क़ीर आहे छटरी वारा ऐं तोड़े खॾड़े वारा हिते रेलवे स्टेशन ते अञा नवाब शाह मस पुॻा त चवंदा उते गिरफ़्तार थी विया हाणे हुते माण्हू हुते गाज़ी थियो आहे चूंडिजी विया लिस्ट में हुनजो नालो आहे हिते गिरफ़्तार थी विया त चवण जो मक़सदु अंग्रेज़ सरकार बि पल पल जी ख़बर रखे पियो इन खां पोइ पीर साहब बाक़ाइदा जेका जंग जेका रिथाबंदी कई आहे उहा गड़ंग बंगले खां कई आहे ऐं के माण्हू जॾहिं पुछनि पीर साहब गड़ंग बंगले खे छो चूंडियो मूंखां बि इहो सुवालु थिए थो पोइ इन जे करे त पीर साहब जी जमायत ही सिंध जो जेको राइट आहे ख़ासि करे लेफ्ट जेको आहे नारा वैली जेका पंहिंजी आहे नारा वैली आहे सॼी तव्हांजो राजस्थान ताईं भरियल आहे ख़ासि तौर ते हुननि सां जमायत सां हिन हिते आबादी छो त हिते आबादी तनासुब घणो हो हिते हुर वधीक हो हिते जे माण्हू माना फ़र्क़ी सभु माण्हू हिते पीर साहब हुन मर्कज़ खे चूंडियो त जिते मर्कज़ हुजे जितां तव्हांखे गुल वधीक मिलनि जितां तव्हांखे गाज़ी घणा मिलनि जितां तव्हांखे हथियारबंद माण्हू घणा मिलनि इन नमूने सां पीर साहब हितां स्टार्ट कयो पोइ पीर साहब हिते गड़ंग बंगले ते तशरीफ़ वठी वियो उन वक़्तु जेके अहम फ़क़ीर आहे जंहिंमें असांजे मस्त फ़क़ीर जी संगत मज़ा मोहम्मद यूसुफ फ़क़ीर असांजो ख़लीफ़ो हुयो उहो हुते मौजूदु हुयो इसराइल सावण खां निज़ामानी जेको आहे उहो हुते मौजूदु हुयो ऐं इन खां सवाइ वया फ़क़ीर ख़ासि करे अहम माण्हू इहो मौजूदु हो ऐं उन खां पोइ पीर साहब जमात खे अनाउंस कयो त माण्हू अचनि ऐं पोइ जेके माण्हू आया उहो मुंहिंजे वालिद साहिब खे सभु मुख़्तलिफ़ इंटरव्यू बार बार इहा ॻाल्हि कंदो आहियां पीर साहब ईअं न आहे त माण्हुनि जे हवाले करे छॾियो बाद में ज़रूरत करो शुरूआती तौर ते पाण ख़ुदि उन माण्हुनि जा जेके इंटरव्यूज़ वरिता कुर्सी हणी गड़ंग बंगले ते पीर साहब शाही लिबास में माना कलगी चोगो मुबारक पातल हूंदो हो ॾखण हुनजी मड़ हूंदी पाण बीठा हुआ जेके फ़क़ीर हुआ उन्हनि खे चवंदा 4 माण्हुनि जी जथे खे तव्हां अंदरि मोकिलियो ॿिया हज़ारे माण्हू त भर्ती थिया चूंड थी सिलेक्ट थिया पर मुंहिंजे वालिद साहब ख़ुदि फ़क़ीर जेको हुते मौजूदु हो उन जो हाल वार ॿुधायो बाबा असां 4 माण्हू हुआसीं फलाणो जॾहिं आयासीं पीर साहब पुछियो बाबा नाम छा अथई ओतिरा ॾींहं लहंदी हुई बाबा नाम छा अथई त मुंहिंजे बाबा चयो त मोहम्मद हसन घर में को फ़क़ीर ॾिठो चयो त मुंहिंजे बाबा खे वरी ठकुर फ़क़ीर बि सॾींदा हुआ ठकुर इन करे ॿिए चयो त न ठकुर पीर साहब कलम जेको हथ में हुयो सो रोकी पाण फरमायो ठकुर मोहम्मद हसन त इस्लामी नालो आहे अहिड़े नमूने सां पीर साहब उन माण्हू खां पुछो बाबा कहिड़ी संगत सां तुंहिंजो तालुक आहे तूं पंहिंजी माइटनि मिटनि खां पुछी आयो आहीं तुंहिंजी पंहिंजी दिली इरादो आहे सभ खां पहिरीं त पीर साईं उन्हनि खां मक़सदु वाज़े कयो बाबा हिन धरती जे लाइ हिन वतन जे लाइ हिन इस्लाम जे लाइ पाण खे अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ जंग करणी आहे ऐं उहा जंग जी सूरत कहिड़ी ते सिर्फ़ु 3 ते खणी अचो किन आहे त तव्हां माना सिर पेश थिया भई सिर जेके फ़क़ीर हज़ार जी तादाद में बाबा असां सिर जेके तव्हांजा ख़िदमत में ही सिर जेके आहिनि से तव्हां माना हिकिड़ो रिश्तो आहे रूहानी तव्हां जेके आहिनि मुंहिंजी झोली में विधा ऐं ही सिर जेके आहिनि से माना ही माना ख़्याली तौर ते ऐं जेके आहिनि से इमाम जे हुसैन जी जेका आहे कुर्बानी उन जे ज़रिए सां तव्हांजा जेको हुज़ूर जे इन तवसुल सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी जेका उहा आहे असां उन ते पेश कयूं था चवण जो मक़सदु मुख़्तसर ॻाल्हि में ईअं हज़ारे गाज़ी भर्ती थिया गाज़ी भर्ती थियण खां पोइ उन्हनि खे वक़्ती तौर ते पीर साहब चयो त तव्हां मखी वारे पासे हलिया वञो अछड़े थर वारे पासे हलिया वञो इन विच में अछड़े थर वारा जेके ख़लीफ़ा हुआ जंहिं हिकिड़ी फ़र्क़ी माण्हुनि जी ॻाल्हि थी उहो नान फ़र्क़ी पर सभु जमायत हिकु जहिड़ी आहे पीर साहब हिते सभिनी खे करे छॾियो ऐं उहो जो ख़ासि तौर ते अछड़े थर वारा फ़क़ीर जंहिंमें सुराव फ़क़ीर राजड़
शेख फ़कीर राजड़, लुकमान फ़कीर राजड़, अञा पोइ अब्दुल्ला फ़कीर राजड़, इहे माण्हू भर्ती थिया। चंड साहिब जे तव्हां इन्हनि में इंटरव्यूज़ में वञो, उन्हनि पननि में वञो, मुंहिंजो वक़्तु गाज़ियुनि ते किताब अचे थो, उन्हनि जे टोलनि में 80 माण्हू शामिल हुआ। माना सुभाणे माण्हू तव्हां पुछंदा हुआ, तव्हां चओ था त फखरुल गाज़ी जो टोलो आहे, मस्तफ़ी जो टोलो आहे, मोहम्मद यूसुफ जो आहे, ऐं गुलाम अली निज़ामणी जो आहे, गुलाम अली चांग जो आहे, या बटू फ़कीर ख़ासकेरी जो आहे। नाला पाण केतिरा वठंदासीं, मोहम्मद फ़कीर भेण जो आहे। हिकिड़े टोले में माण्हू घणा, अदा उन में कंहिंमें 10, कंहिंमें 15, कंहिंमें 20, के अहिड़ा टोला हुआ जंहिंमें 50, 40, 80 ताईं बि माण्हू शामिल आहे। पोइ मुंहिंजे वालिद साहिब खे जेको पीर साहिब जी हुकुम आहे, अछे थर वारे पासे जेको इलाइक़ो आहे, तड़ अथलाऊ, तड़ नंगरो, उन वालिद साहिब ॿुधा त असां उते बाक़ाइदे ट्रेनिंग ते वियासीं। जेके सीनियर गाज़ी हुआ, जेके बजू पासे जे दौर जा माण्हू जेके रहिजी अची मूं तव्हां सां ॻाल्हि कई त बारोचो फ़कीर वसाण अहिड़ा घणा माण्हू मौजूदु आहे। अहिड़नि सीनियर जेके माण्हू आहे, जेके उन वक़्त जा बचियल आहे, उन्हनि ट्रेनिंगूं ॾिनियूं। चयो जेको सिरण पे घुमियो, पखी पे घुमियो, ठक आवड़े खे बंदि कराए दुबी जी बंदूक, इहे हथियार जी सिखलाई थींदी हुई। इहे माण्हू थिया। पोइ घणनि ॾींहंनि खां पोइ पीर साहिब वरी हुकुम कयो, बाबा गाज़ियुनि खे घुरायो। इहे 3-4 मूं हिकिड़ो मुंहिंजो मज़मून आहे जंहिंमें पीर साहिब जा उहे जेके ख़िताब आहिनि, गाज़ियुनि खे ख़िताब कयो अथसि, उहे 4-5 ख़िताबनि जा मुंहिंजो हिकिड़ो मज़मून छपियल आहे। अनाउंसर बाबा गाज़ीगर थियो, गाज़ीगर इहे फ़कीर जे सॼो पीर साहिब जो जेको सिस्टम आहे सो ख़लीफ़े जे थ्रू हले थो। ख़लीफ़ा वरी नाइब ख़लीफ़ा, हिकिड़ो मेन ख़लीफ़ो हिकिड़ो वॾो, वरी उन खां पोइ नाइब ख़लीफ़ो, वरी दावती ख़लीफ़ो, नंढा ख़लीफ़ा हेठि स्ट्रक्चर ठहियल आहे, ढांचो ठहियल आहे, कैबिनेट ठहियल आहे। इन नमूने सां पोइ हुननि माण्हुनि खे सॼो त बाबा चवंदो हाणे के बखीअ में, के एचड़थड़ में, के नारे में, के किथे, के नवाबशाह, सॼे इलाइक़े जा तक़रीबन राति जो वेलो गुज़रियो, आदी थी वई माण्हुनि खे उठण ते, के पंधे, के किथां थींदा थींदा। चवंदा जेसीं ताईं गाज़ी उते पहुता न, पीर साहिब बार बार ॿाहिरि अची पुछे पियो, बाबा गाज़ीगर थिया, बाबा गाज़ीगर थिया। ॾिसो तड़प ॾिसो, तवजो ॾियो पीर साहिब जी। ऐं पीर साहिब जी जेको बि पीर साहिब कॾहिं बि पंहिंजो शाही लिबास कोन आईंदा, अक्सर ॿाहिरि सफ़र में हुजनि, शिकार ते हुजनि, ऐं भले अंग्रेज सरकार हिकिड़ो दफ़ो इहो गॾो गॾु सां ॻाल्हि थी वञे, उहो जेको गवर्नर हो लैंसलॉर्ड ग्राहम, ऐं उन खां पोइ जेको हीउ ॿियो आयो ह्यूडो, इन ह्यूडो से जॾहिं पीर साहिब मुलाक़ात करणु वियो त हीअं अॻिते हली पाण ॻाल्हि कंदासीं। पीर साहिब जो उहो तजलो, उहो ताव, ऐं उहो जेको कलंगी, उहो शाहाना लिबास सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह वॾी वठी वियो। हुन ॾिसी त हुन त वायूं वेड़ियूं थी वञे, हल सदी हुनखे ॾिठी, हुनखे लेडी खे मथे जेका हुई किंग, उते वरी की जेको तव्हांजो शाही लिबास आहे उनजे मुक़ाबले में हीउ पीर जेको पागारो, इन जो शाही लिबास अलाए केतिरे क़दुरु अफ़सल आहे, उत्तम आहे। हिकिड़ो पाए जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त हुनजो नूरानी चहिरो, नूरानी लिबास, माण्हू त मुतवजी थी था वञनि। पीर साहिब सां ॻाल्हि कई, पीर साहिब जी ॻाल्हि में कोन आहे रिकॉर्ड में, हाणे पाण ॻाल्हि हू बि कई त गाज़ीगर थिया। गाज़ीगर थियण खां पोइ पीर साहिब उन्हनि गाज़ियुनि खे ख़िताब करे थो, बाबा तव्हांखे इस्लाम जे लाइ, हिन धरती जे लाइ ॿ ॻाल्हियूं। इस्लाम जी रूह खे पीर साहिब छॾे कोन थो। इस्लाम आहे त छा ते आहे, हिन धरती ते आहे, सिंध धरती आहे, पंहिंजो वतन, जेको बि स्ट्रक्चर पर ठहियल हो, जाग्राफिकल कंडीशन जहिड़ी बि हुजे, पाकिस्तान नालो खणी पोइ आयो, पर हिन धरती खे आज़ादु करणो आहे। ही हथियार इन विच में तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे त पीर साहिब के माण्हू चवंदा तव्हांखे हथियार किथां आहे, हिकिड़ा दुबी जा हथियार हुआ, ऐं ॿियो जेके माण्हू जेके तव्हां चवंदा मिसाल के हिते जा माना अहम माण्हू आहे, उन्हनि माण्हुनि ते हथियार जी मदद थी आहे। या ख़ासि साहिब दीन जुड़े जो आहे, मोहम्मद जुड़े जो आहे। हीअ साम्हूं वेठा वॾेरा गणक मोकल जे साम्हूं जेके हे वॾेरे पंहिंजो ॻोठ आहे, पंहिंजो या खां विसे थो वसाणनि जो, त उन्हनि जे उन्हनि माण्हू सभिनी हथियार पेश कया। चवण जो मक़सदु त जेको राजा हो उहो पंहिंजो जैसलमेर वारो, राजा जैसलमेर वारे जे तरफ़ां बि हिते उठ भरिजी आया हथियारनि जा, जेके ख़ासि तौर ते बकार में, जेके बकार नंढा, हिते जेके शाह मदान शाह वारा, मेहदी शाह वारा, अली बख्शा जो ॾाढो बड़ा ॾाढा हुआ, मोहम्मद शाह वारा, इन्हनि ते इहे पहुता हुआ। ऐं उहे बंदूकूं, हे फ़कीर मुंहिंजे वारे साहिबु चयो त मोहम्मद यूसुफ फ़कीर ख़लीफ़ो हो, जंहिं बंदूक उहा जेका अचे थी जैसलमेर जे राजा जो आहिनि, उहे सभु बंदूक जेका पंहिंजे ख़लीफ़े जे थ्रू मुंहिंजे बाबे खे बि मिली। और चई त बाबा हीउ तव्हांजो जीअं त उन पीर वज़ीर जे ख़ानदान सां तइल्लुक़ु आहे, इन करे हीउ हथियार तव्हांजे लाइ सभिनी माण्हुनि खे मिली। पीर साहिब चयो हीउ हथियार खणी मथां तव्हां सुभाणे पंहिंजा ज़ाती प्लान वठो, तव्हांखे बख़्श कोन कयो वेंदो, पर जेके अलाह जी रज़ा ख़ातिर हिन वतन जे लाइ, धरती जे लाइ
तव्हां वञी दुश्मन सां मिड़ियो, पोइ तव्हां हिते बि मूंखे परतायो, आख़िरत में बि तव्हां उते अलाह खे परतायो, तव्हां पोइ परवाह न कयो। चवण जो मक़सदु त ग़ाज़ियुनि खे अहिड़ो जोश, अहिड़ो जज़्बो, अहिड़ो वलवलो सूर्य बादशाह ॾिनो जो उन्हनि जो माना जेको रूह हो उहो माना जंग लाइ तड़पी